नाज़रीन, दादू मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। हुबदार जी रिपोर्ट मुताबिक़ त दादू 2022 ईस्वी जी बोर्ड में तबाह थियल स्कूलनि जे नए सिर तामीर लाइ SSEIP तहत अवामी मुशावरती अमल शुरू। दादू में थियल अहम सेमिनार दौरान नियाणियुनि जे तालीम, महफूज़ माहौल ऐं जदीद सहूलतुनि ते ख़ासि ध्यानु ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। जेंडर स्पेशलिस्ट मैडम फ़खरुलनिसा कमर भंभरो चयो त नवनि स्कूली डिज़ाइन्स में शागिर्दियाणियुनि, फ़ीमेल स्टाफ ऐं कम्यूनिटी जी तजवीज़ुनि खे शामिल कयो पियो वञे, जीअं नियाणियुनि लाइ महफ़ूज़ ऐं बहितर तालीमी माहौल फ़राहम करे सघिजे। सेमिनार में साफ़ पाणी, अलॻि वाशरूम्स, महफ़ूज़ माहौल ऐं ॿारनि दोस्त सहूलतुनि बाबति पिणु ख़्याल वंडिया विया, जॾहिं त नियाणियुनि जे ड्रॉप आउट घटाइण ऐं तालीम जे मयार बहितर बणाइण ते बि ज़ोर ॾिनो वियो। तक़रीब में तालीम खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया सां लाॻापियल आफ़ीसरनि पिणु शिरकत कई।